वञण वारा वापसि न आहिनि वरंदा पुट। पोइ तूं उन्हनि जो पलांद वठी या न वठी, फ़ैसिलो तूं रब ते छॾे ॾे। इहो माण्हुनि जे अख़्तियार में हूंदो आहे। अमां जॾहिं माण्हू पंहिंजी रत पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदो आहे न, त उन जा फ़ैसिला बि उनजे अख़्तियार में न आहिनि रहंदा। मुंहिंजी जीजल मां पंहिंजो पाण खे त बर्दाश्त करे सघां थो, पर पंहिंजे भाउ जूं आऊं ऐं दाऊं कीअं तो मां बर्दाश्त करे सघां? वो मुंहिंजे अख़्तियार में न आहिनि मुंहिंजे अख़्तियार में। मां छा कयां? पुट, पलांद में जेको तूं कदम खणंदे, पर दुश्मन माठ करे कोन वेंदा। बाबा, मुंहिंजे भाउ खे मारे छॾियो अथनि न, छा कंदा? वध में वध मूंखे मारींदा न, ॿियो छा कंदा? हा पुट, हू पलांद में तोखे मारींदा, तूं त मौत खे गले लाइ पंहिंजे भाउ जी क़बर सां वञी आरामी थींदे। इहो सोचियो अथई त तोखां पोइ तुंहिंजी जवान भेण जो छा थींदो? तुंहिंजी कमज़ोर मां ऐं तुंहिंजे पीउ जो छा थींदो? ही ॼाणे थो मलूका, ही ॼाणे थो। उन जो पोड़ो पीउ ऐं मां ॿिन्ही गुज़र सफ़र कंदा ऐं भेण ॿियनि जे दरनि ते मज़ूरी करे गुज़र सफ़र कंदी रहंदी। पुट, जेकॾहिं भाउ जो पलांद करण तुंहिंजी गैरत गवारा करे थी, पोइ भली वञी पलांद कर, पर मां तोखे कोन रोकींदुसि पुट, मां तोखे कोन रोकींदुसि बाबा। बाबा, तू असांजो पीउ न बल्कि दोस्त ही दोस्त। ए तोरी ॻाल्हि ते मुंहुं सुॼायूं बीठो ई, इहो तोखे ठहे थो? अरे पीउ खे पीउ सम्झो, दोस्त खणी वठी थो, दोस्त सम्झी मूंसां मज़ाक न कंदा कयो। ओ बाबा, असांजी तौबहदारी, अॻिते अहिड़ी मज़ाक तोसां कोन कंदासीं। हाणे तूं छॾ हिन ॻाल्हि खे, तूं इहो ॿुधाए त ॻाल्हियूं कीअं निबरियूं? अरे ॻाल्हियूं कोन निबरंदियूं, भलो साईं तुंहिंजे मथां अची वियो आहे। ही छा मूं मथां? पर छो बाबा? ने चौबर खे मुंहिंजे मथां एतबार नथो अचे, वधी छा थो अचे? ये तो कूड़ो कूड़े जो पुट रही। ओ बाबा, इन में को शक? नत थी अरे छा थो चए? बाबा, जाबर अजय तो ते शक थो करे ऐं तोखे कूड़ो थो चवे। बाबा, जॾहिं हू तोखे चवे थो त कूड़े कूड़े जो पुट रही, त पोइ मां बि त तुंहिंजो पुट आहियां न, पोइ मुंहिंजे मथां न भरोसो कीअं कयो? अरे ठहियो तूं अम्मा जो पुट रही। बेड़े ये माणे जो अॻु जाओ, मुंहिंजो न आहे छा? ओ मुंहिंजा बाबा, हर जहिड़े फॾे जा कम कया थी न, मूं बि उन सां तूं पालने, मां भलो साईं कोन खणंदो मैं। हा, अरे जेकॾहिं मूंखे 10 भला साईं ॾियनि त मां तोखे खणी ईंदुसि, पर हुननि चयो आहे त कसम तूं खणो। सिर्फ़ गुल शहर जो, अरे हिन भागवती शहर बीठो आहे न, इहो छो न? अरे तूं छा थो चई त बाबा जा सभु गुला मां पंहिंजे गुले ते लॾा? ये कोन तुंहिंजी? ओसठ, तुंहिंजी कावड़ जाइज़ा मां मञा थो, पर यार तुंहिंजे भाउ बलूअ खे मुंहिंजे भाउ कासिम नाहे मारियो, तूं इन ॻाल्हि खे मञी छो नथो? जेके बि ॻाल्हियूं थींदियूं न, हाणे रईस चाकर ख़ान वटि थींदियूं। अगरि हिते तूं ॻाल्हियूं कंदे न तूं मूंसां निबिरी सघंदे, न मां तोसां निबिरी सघंदुसि। जेकॾहिं ॻाल्हियूं कयूंसीं त हिक ॿिए जा हथ हिकिड़ी ॻिची में हूंदा। जेको कंधु मुंहिंजे अॻियां खजी कोन सघियो, जेके हथ सॼी उमिरि मुंहिंजे पेरनि में पिया, अॼु तो में एतिरी जुरत थी वई जो तुंहिंजा हथ जाबर खान जे गिरेबान में पिया। इज़त त कल्ह बि हुई, अॼु बि आहे। ही जेको मुंहिंजो कंधु झुकियल हूंदो हुयो न तुंहिंजे अॻियां, इन में मां तुंहिंजी इज़त कंदो हुयसि, पर हाणे तो पंहिंजी मुंहिंजे अॻियां इज़त विञाए चुको आहीं। छा थो चईं? छा थो चईं? रोक पंहिंजे हथ खे, चयो न मूं तोखे। जेकॾहिं हिते ॻाल्हियुनि सां निबरंदासीं त हिक ॿिए जा हथ ॻिची में हूंदा। रुॻी अदा जा कातिल खुली मुंहिंजे साम्हूं अचनि, पोइ जाबिर खान तूं ऐं मां हिक ॿिए खे लोॾे ॾिसंदासीं। वॾो आहीं जाबिर खान, ज़ोर आज़माई जो पहिरियों मौक़ो मां तोखे ॾींदुसि। यादि रखजांइ, सिक्को जे ॿिए वार खां तूं पंहिंजो पाण खे
जरूर बचाई जाए। वह सिक्कू जी सठ ऐं मौत जो ठट बस आई पूरा छा चई बस। हाणे बस। अम्मा तो जेकी बाबा जे पोयां बाहि बारी आहे न, मूंखे तो ख़ौफ़ तो थिए त किथे तुंहिंजे भउ खां बाबा ख़ुदकुशी न करे छॾे। अमा ख़ुदकुशी उहे कंदा आहिनि जंहिंखे को ज़रो ज़मीर जो हूंदो आहे। तुंहिंजे पीउ जहिड़ा बेनिम का माण्हू आख़िरी पसंदि ताणी मौत ताईं ज़िंदगी सां विढ़ंदा रहंदा पर मरंदा कोन। अॼु हिकु मां तोखे ॻाल्हि ॿुधाए थी छॾियां, मां हुजां या न हुजां, तुंहिंजो पीउ खट ते किनो थी मरंदो न, उनजे न कोई अॻियां हूंदो न पोइ पोयां हूंदो। मौत जे लाइ तड़पंदो न त मौत कोन ईंदसि। पर अम्मा तूं बाबा सां एॾी नफ़रत छो कंदी आहीं? पंहिंजे हथनि सां पंहिंजे पुटनि जो पाण छो मुंहुं करे छॾियो अथई। माउ पीउ हूंदा आहिनि, पंहिंजे बच्चनि खे सुठी तरबियत ॾींदा आहिनि, ऐं तुंहिंजो पीउ सॼो ॾींहुं पंहिंजे औलाद खे हथे तो ठॻियुनि जा ठाह सेखारींदो। अञा पुछी थी त मां उनखां नफ़रत छो थी कयां? अम्मा उहे अदा वारनि जा नसीब, पर तूं बाबा लाइ घटि वधि ॻाल्हाए, पंहिंजी क़यामत कारी न कर। रब ॾिसे थो त तुंहिंजे पीउ जे लाइ मुंहिंजे दिलि में का बि मदाई कान्हे का। मां कड़ो ॻाल्हाईंदी आहियां इन जे करे त मन सुधरी पए, पर न मरंदो मरी वेंदो। तुंहिंजो पीउ कॾहिं न सुधरंदो। बाबा जिंदगी में कॾहिं त को असांजे लाइ भलो कमु करे हा, घटि में घटि नंढड़ी औताक तो ठहिराए ॾिया त मां त थुक पुछे खाऊं। बचण जे लाइ केॾी महिल ॿनीअ ते बिठायूं, केॾी महिल खैर जे गेडर ते पियायूं। मूं त बाबा कुझु कोन कयो, हाणे वरा तव्हां करे ॾेखारियो। ओ बाबा असां त तुंहिंजे पोयां आहियूं न। पुट तव्हां मुंहिंजे रुॻो सिर खणण जे पोयां आहियो, ॿियो त कुझु कोन था करे सघो। बाबा तुंहिंजा हर वक़्तु इहे हथ असांजे गिचीअ में आहिनि, गिचीअ में हथ गॾंदे त चुरंदासीं पुरंदासीं न, त कुझु कयूं न। अरे पुट ही ज़ालिम दौर आहे, ज़ालिम दौर आहे। तुर पुर त ठहियो, पर जेकॾहिं बोलाटी मथां बोलाटी खाईंदव न तॾहिं बि कुझु कोन करे सघंदो पुट। बाबा तूं हथ गॾु त सही न, पोइ ॾिसो त असां कीअं था ठाहियूं। हलो साईं, मूं हथ पटिया, ही त हथ कंहिं कम जो कोन्हे, ही हथ मथे ते रखियो। हाणे साईं तव्हां भला कुझु करे ॾेखारियो। तव्हां भला मूंखे महल माड़ियूं त ठाहियो, पर हिकिड़ी नंढड़ी झूपड़ी त ठाहे ॾेखारियो। पुट जेकॾहिं असां कख ऐं झूपड़ी बि ठाहे वियो न त ही हथ त मुंहिंजे कम जो आहे कोन, सलाम जे क़ाबिल कोन्हे। हिन हथ सां तव्हांखे मां सलाम ज़रूरु कंदुमि पुट। बाबा पोइ तूं सलाम कर, ईअं सम्झ त झूपड़ी ठही वई। छा ठही वई? झूपड़ी झूपड़ी ठही, हे वठो। हे पीवा ताज क़िस्म आहे त बंदूक हर जहिड़ो असांखे बुझा नई नई मुंहं जा नीमक ई कढी छॾियो थी त पोइ खणियो कंदासीं। ने कासम जे भॼण खां पोइ रूंडे जो भाग खुली वियो ऐं जाबिर खे जेकॾहिं ख़बर बि हूंदी तॾहिं बि हू असां खां ॻाल्हि खे लिकाए असां ते लांग वारींदो। ऐं होॾां वरी सिकू जॾहिं उनखे ख़बर पवंदी त कासम हितां भॼी वियो आहे त हू सम्झंदो त इन कासम खे भॼण में असां वाट ॾिनी आहे। केरु बि असां ते यकीन न कंदो। सोट हिन मसइले खे हल करण लाइ पाण खे भला छा करणु पवंदी? कासम खे हथ करणो पवंदो। जेकॾहिं कासम खे हथ न कयो न त पोइ गंद वधी ईंदो। हींअर जो हींअर तव्हां वञी कासम खे हथ कयो। सही आहे सोट, मां हींअर ई दोस्तनि तरफ़ फ़ोन घुमायां थो। न सोट, इन सां ॻाल्हि खुली वेंदी ऐं जेकॾहिं तव्हां दर दर ते वञी रुलंदव तॾहिं बि हक़ीक़त साम्हूं अची वेंदी। बाबा साईं असां मां के हिक खे त हितां ॿाहिरि निकिरणो ई पवंदो न। इहो कमु सांवल जे हवाले करणो पवंदा। सोट तो हींअर जो हींअर गाॾी कढी वञी सांवल खे खणी आ, उनखे हिते वठी पहुच त पोइ उनखे मां थो सम्झायां त छा करणो आहे। ठीकु आहे सोट, मां हींअर ई वञी सांवल खे हिते वठी थो अचां।
इहो सावल ई आहे जेको इन कासम खे हथु करे सघे थो, न त ये कंहिंजी जाइ ई न आहे। यार कासिम हाणे कुझु फ़र्क़ु आहे? यार फिरोज़, हाणे ईअं थो लॻे त ज़ख़्म सही थी वियो आहे ऐं 2 ॾींहंनि में इहो भरिजी वेंदो, टंग सही थी वेंदी। ज़ख़्म एॾो गहरो न हो, ख़राबु थियल हो, तॾहिं सूर वधी वियो। जेकर मां उते हुजां त इहो चाकर ख़ान मुंहिंजे ज़ख़्म खे एतिरो ख़राबु करे छॾिया जो मुंहिंजो ही ज़ख़्म नासूर पड़जी वञे, पोइ मजबूरन मूंखे पंहिंजी टंग कटाइणी पवे। यार कासिम मुंहिंजी सलाह आहे त हींअर जाबर खे ॿुधाइणु घुरिजे। न फिरोज़ न, जेकर अदा खे ख़बर पइजी वई न त हिते मां तव्हां वटि तरसियल आहियां त हुते अची मूंखे तव्हां वापसि वठी वेंदो ऐं चाकर ख़ान जे हवाले वञी कंदो। यार इन में ई तुंहिंजी भलाई हूंदी। भलाई मुंहिंजी छा में आहे फिरोज़, इहो मां बहितर ॼाणियां थो। बाक़ी जॾहिं तूं मूं मां बेज़ार थी न त मूंखे ॿुधाए छॾिजांइ। बेज़ारी वारी कहिड़ी ॻाल्हि थी करीं यार कासिम, तूं सॼी ज़िंदगी रहे पियो मूं वटि। ठीकु आहे, पोइ जॾहिं मुनासिबु वक़्तु आयो न त मां हितां पाण हली वेंदुसि। साईं मां कमु ख़तमु कयो आहे, मूंखे इजाज़त आहे मां घर वञा। तोखे त इजाज़त आहे, पर राति जे हिन वक़्तु तोखे अकेलो कीअं छॾियो चाची? अच्छा ॾिस, कम ते त अची वई आहे, पर रोज़ राति जो वापसि वञण जो मसइलो थींदई। को मसइलो कोन्हे को, मां अकेली हली वेंदसि। उहो त आहे चाची, पर असांखे मुनासिबु नथो लॻे। मां त चवां थी त तूं पंहिंजे पुट खे चई छॾ त उहो अचे रोज़ राति जो तोखे हितां वठी वञे। हैदर खे चवे उहो बि त असांजो पंहिंजो आहे न, सोरठ जो सोट थिए माना सोरठ जो भाउ, पोइ त हीअं मुंहिंजो बि भाउ थियो न। जेकॾहिं उहो अचे थोरी देरि घर में वेहंदो त उन मां का परेशानी त कोन थींदी न। इहे बहितर आहे चाची, अॼु तूं भली वञ, पर सुभाणे खां वठी सोट खे चओ त उहो तोखे वठणु ईंदो करे। ठीकु आहे मां, जीअं तव्हांजी मर्ज़ी। बी चाची, तव्हांखे मां थो छॾे चा तर ते छॾे, पोइ मां हलियो वेंदुसि उतां अॻिते, ठीकु आहे? अरे तो साथ ॻाल्हाइणी फज़ूल आहे, वक़्त जो ज़ियान आहे। अरे जान छॾ, रस्तो छॾ त मां घर वञा। अरे रूंटा पहिरीं मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। मां कूड़ो, मुंहिंजो पीउ कूड़ो, मुंहिंजो पर ॾाढो कूड़ो, जॾहिं मां कूड़े जो पुटु आहियां। हाणे जॾहिं मुंहिंजे कसम ते बि तोखे एतबार नथो अचे त पोइ पुट तूं सां छो थो ॻाल्हाईं? बाबा जेकर 2 मिंट हिन जी बकवास ॿुधंदासीं त हिन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? अरे रूंटा फिरियल पुटनि खे तो अकल बि न सेखारियो, हे ॻाल्हाए थो। अरे मूं सां बि छोरा ईअं ॻाल्हाईंदा आहिनि, छा कयां कुहान, छा कयां? अरे हिननि खे कुझु तमीज़ सेखार, तूं तई बेस्तो, ॿिया बेस्ता थोरी आहिनि। ओ जाबर तोखां पोइ बि सुठी तमीज़ थी करूं, तूं कम जी ॻाल्हि कर। अरे मूं थो अॻई सुठो कोन सही, जॾहिं हिते बीठो हुजे न त पोइ घड़ी खण खां पोइ पंहिंजो पाण खे बुझा ॾींदे बुझा। इन करे चवां थो त महिल सां पेर ड्राह ऐं असां पंहिंजो हिकिड़ो मसइलो असांजो ठाठो न फिटाए। मां इहो थो पुछां, अदा खे तव्हां बलूअ खे खुटो ॾींदे ॾिठो या कासिम वलूअ जे लाश जे मथां बीठो? जाबिर खान, तुंहिंजो भाउ कासिम वली मोहम्मद जे लाश ते जान सूपो करे वॾा राग रूप लॻा पियासीं। जॾहिं न असांखे ॾिठे ख़बर थी छा थो करे, असांखे ॾिसी वरी सेरनि में पुटु शुरू थी वियो। अञा कुझु ॿियो ॿुधणु चाहीं थो? अरे रूंडा, मुंहिंजो भाउ मुसीबत में न हुजे ऐं जे मां मजबूर न हुजां, तो वारो छोरो जेके लफ़्ज़ ॻाल्हाए थो न, निड़ीअ ते न हलई मारे छॾियांसि। अम्मा अहिड़े कम जी कहिड़ी ज़रूरत आहे जो तूं अकेली राति जो घिटियुनि में धिका खाईंदी थी अची? अब्बा मां अकेली कोन आई आहियां, रेस चाकर खान पाण छॾे विया मूंखे दरवाज़े ते। छा उहो रोज़ रोज़ तोखे दर ते छॾे ईंदो? न रोज़ रोज़ हू कोन मूंखे छॾे वेंदो, अॼु खां पोइ तूं मूंखे उतां वठण जे लाइ ईंदे। तुंहिंजी मर्ज़ी आहे,
त राति जो दर जे ॿाहिरियां बीही मां कलाकनि जा कलाक इंतज़ारु कंदो रहां। कंहिं चयो त तोखे ॿाहिरि दर ते इंतज़ारु करिणो पवंदो? तोखे घर अंदरि जॻह मिलंदी वेहण जे लाइ। जेसिताईं मां वांदी थींदमि तूं त वेही रहिजांइ। चाकर खान मुंहिंजो टंगू कोन भनींदो जेकर मां दर जे अंदरि पेर रखां। सोरठ मोकल ॾिनी आहे। सोरठ खे मुंहिंजे अचण ते एतिराज़ न आहे। सोरठ त छा पर घर जे कंहिं बि भातीअ खे या चाकर खान खे एतिराज़ कोन्हे। तूं मूंखे उतां वठी अचणु सघीं थो। बाबा साईं मूंखे हिकु ॻाल्हि सम्झ में नथी अचे। अव्हां जे क़ैद में, अव्हां जे पहरे में, अव्हां जे माण्हुनि जे साम्हूं सभिनि जी अखियुनि में धूड़ विझी आख़िर इहो कासो भॼी कीअं वियो? सावल हिननि जी लापरवाही ते मूंखे बि कावड़ आहे, पर छा थो करे सघिजे। हाणे मूंखे हिन मसइले जो हल ॻोल्हे ॾियो। मां चाहियां थो त ॾींहुं ॿिनि में इहो कासम हथ करे बोरी में ॿधी तूं मूं वटि फिटो करे वञ। बाबा साईं हिन कासूअ खे मूं कंहिं माण्हू सां मोटरसाइकिल ते वेंदे ॾिठो ज़रूरु हो, पर मां हुन माण्हू खे सुञाणे न सघियुसि त उहो हुयो केरु। हुन अमराव खे जेकॾहिं ॿीहर ॾिसंदव त सुञाणे वठंदव। बाबा साईं उहो चहिरो मूंखां कॾहिं बि विसरंदो कोन। सावल खणी जो कासम ख़ौफ़ में कंहिं जॻह ते बंदि थी वेंदो, पर इहो हमरा ज़रूरु आज़ादी सां घुमंदो रहंदो। इहा हिकिड़ी कड़ी आहे जेका तोखे कासम ताईं पहुचाए सघे थी। बाबा साईं मां सुभाणे ई हिन कम जे पोयां लॻां थो। अला कंदो त ॾींहं ॿिनि में इहो कासिम तव्हांजे क़दमनि में हूंदो। ऐं ॿी ॻाल्हि सावल, हिन ॻाल्हि खे असां राज़ रखियो आहे ऐं मां चाहियां थो त राज़ राज़ ई रहे त बहितर। बेफ़िक्र रहो बाबा साईं, इहो राज़ राज़ ई रहंदो। सम्झो त हिन सीने में हमेशह जे लाइ दफ़न थी वियो। मूंखे ख़बर आहे तव्हांजी हा पक पक बंदि थींदी कान। जे अञा अधु कलाक मां हिते बीठुसि न त कावड़ में मां पंहिंजा वार ई पटे छॾींदुसि। मां वञा थो, वञण खां पहिरीं तव्हांखे इहो ॿुधायां थो, मां कुझु अफ़वाहूं ॿुधियूं आहिनि, उहे तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो। जंहिं ॾींहुं वलू मरी वियो उन राति सांवल बि ॻोठ में फिरंदो पियो वठे। मूंखे रुपए जो रुपयो पक आहे वलूअ जे मारण में किथे सांवल जो हथु न हुजे। मूंखे शक लॻे थो वलूअ जो कातिल मुंहिंजो भाउ कासिम नथो थी सघे, सांवल ई आहे। ऐं तव्हां हरू भरू या कूड़ा कसम खणी अरे मुंहिंजे भाउ खे छो था फासायो? कुझु शर्म कयो। वारे तारा गोल तारा रे छोरा, हिन त यार असांजे सिर जो भार ई हल्को करे छॾियो। हाणे माना त भलो साईं असांखे। बाबा हिकु न टे टे भला साईं। हा न बाबा, हाणे असांखे टे टे भला साईं सिर ते रखण जी ज़रूरत ई कान पवंदी। हिकु त वलूअ जे खून जो इल्ज़ाम कासूअ ते लॻी चुको आहे, ॿिए तरफ़ जबर सांवल जे मथां इल्ज़ाम ठोके ई ठोके। असांजा हथ त वलूअ जे खून सां विया धोपिजी और असांखे कहिड़ी लाचारी भैया जो वेठा परेशान थियो, वेठा मुंझूं। अरे थोरा हलो त हली घर सुकून जी का निंड कयूं। सुभाणे छा करिणो आहे इहो सुभाणे ई सोचींदासीं। अचो हलो। ओॾे हेॾे हेॾे मरे हेॾे अचो, हेॾे करे घर हेॾे हेॾे। अलाए मूंखे त हर ॻाल्हि विसरी वई आहे। अदा ओ अदा, अदा चांहि तयार आहे, खणी अचां? छॾी समा, छो थी भाउ खे परेशान करे? अम्मा सुॼाग आहे। अम्मा तूं भाउ खे ख़्यालनि में पचण दे, मुंहिंजे लाइ चांहि खणी आ बाबा। बाबा अदा ख़्यालनि में कढ़े पियो, तॾहिं त चवां थी। कढ़ंदो रहंदो,
पंहिंजे भाउ वलूअ जे ख़्यालनि में पचंदो रहंदो। केरु आहे अमा ॿुधाए न केरु आहे जेको अदा जे ख़्यालनि में रहंदो नथो रहे? केरु आहे जो अदा जे ख़्यालनि में सुरका नथो भरे? को वञी पंहिंजे मोह रहंदो आहे? इहो मां अकेलो आहियां जो पंहिंजे भाउ जे दुख में सभिनी जे साम्हूं रहंदो आहियां। अदा जी यादि के का बि कान वेंदी, के का बि कान वेंदी। सभिनी खे यादूं तड़पाईंदियूं, सभिनी खे रुवारींदियूं। मलू खे पंहिंजे दिलि तां कढणो पवंदई। जे इहे न कंदे त पाण खे कोन संभाले सघंदे बाबा। संभाले वेंदुसि मां पंहिंजो पाण खे, पर ओसी ताईं दुख ख़तम न थींदो जेसीं ताईं मां पंहिंजे भाउ जे कातलनि खे न मारियां। जन मुंहिंजे भाउ खे बेदर्दी सां मारियो आहे न, मां बि उन्हनि खे बेदर्दी सां मारींदुसि। इहो इन सिकू जो वाइदो रहियो। जरा जैसे माणे जी बैटरी चार्ज थिए ऐं धमाल हणणु शुरू करे उन खां पहिरीं मारा थो ॿाहिरि। तव्हां हीअं कजो जो मानी टिकी खाई बोल बोल भरे पोइ अचिजो ॿाहिरि। थोरी सलाह मसइलत करणी आहे, सम्झो? जल्दी वञो पुट, जल्दी वञो। पिणे जो कारोबार बंदि थी वियो आहे न, त सलाह कयो त उहो कीअं खुलंदो। कारोबार? वाह अमजी अम्मा वाह, वॾो कारोबार आहे असांखे। हुक पुॼे त ॾींहुं गुज़रे कारोबार। मूंखे शर्म न हया, सॼो ॾींहुं शैतानगिरी करे थकिजे ई कोन थो न। अदा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधां, इहो अम्मा ऐं बाबो कॾहिं ठहंदा? कॾहिं त कुर्ब जूं ॻाल्हियूं कनि पाण में। अड़े खूनी तकरार एतिरो जल्दी में ख़तम न थींदो। ॿिन्हिनि धुरनि लो को न को मरंदो न, तॾहिं को सुकून ईंदो, ठाव थींदो, सम्झई? तेतर या गड़बड़ पई हलंदई सॼी ज़िंदगी। मरण चयो ई कोन्हे को न। बाक़ी दुआ कयो त रब धणी मूंखे पंहिंजो करे, तॾहिं वञी तव्हांखे सुकून मिलंदो। ओ मुंहिंजी अमर जी जले, अल्लाह तोखे वॾी ज़िंदगी ॾींदो। असुल तो वए खां पोइ असां छोरा छिना थी वेंदासीं। हा बाक़ी जेकर बाबो मरे थो त पोइ ख़ैरु आहे हुनजो, तूं त आहीं न। अदा बाबे लाइ बदुआ त नथा करे सघूं, पोइ हिते अमन कीअं थींदो? अरे ॾे ताल हल, बाबे खे बदुआ लॻंदी? अरे हू पाण बदुआ लॻो पियो आहे त हुनखे बदुआ कीअं लॻंदी? अचो अचो उथो। अल्लाह साईं अम्मा ऐं बाबा जे सर ना ख़ैर कंदो। बाक़ी इहा ई दुआ आहे त अम्मा ऐं बाबा जल्दी ठही वञनि। न को अम्मा, न को पिणे जो आदत मट पियो ऐं न वरी मुंहिंजी ज़ुबान बंदि थींदी। तव्हांखे सुकून खपे त रब जे अॻियां हथ टंगियो, दुआ घुरो त हिक जी मौत थिए। थी सघे थो त वापसि ईंदे ईंदे मूंखे सिज लही वञे, सो मुंहिंजो इंतज़ारु न कजो। दादा आख़िर चाकर खाने जो अहिड़ो कहिड़ो कमु आहे जो सॼो ॾींहुं तव्हां ॿाहिरि पिया वञो? शबर कुझु राज़ अहिड़ा हूंदा आहिनि जेके इंसानु पंहिंजे पछुले खां बि लिकाईंदो आहे। वक़्तु आयो न, सभु कुझु तोखे ॿुधाए छॾीसि, परेशान न थी। अदा चाकर खाना वटि त माण्हुनि जी खोट कान्हे का, पोइ हिन खे पंहिंजे कमनि ते छो लाथो अथई? भाई को अहिड़ो कमु हूंदो जंहिंजो राज़ अदा बि असांखे नथो ॿुधाए। पोइ चाकर खाना अदा खां सवाइ कंहिं ॿिए माण्हूअ ते कीअं भरोसो कनि? अदा तुंहिंजे भाउ जे लाइ चाकर खाना या ॾींहं ॾींहं कम वधंदा वेंदा। हाणे लॻे थो त घर में बि कोन विहण ॾींदसि। भाई मां त इहो चाहियां थो न त चाकर खान खे अदा जे लाइ एॾा कम वधी वञनि त चाकर खान ख़ुदि असांखे ॻोठु घुराए। अदा चाकर खान जल्दी इहो फ़ैसिलो कंदो, तुंहिंजे भाउ खे ज़ोरीअ वठी हली हुन ॻोठु विहारींदो।
सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।